अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद तो क्या सभु ख़ैरियत सां हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त अहमद हुजण ऐं अमीर ॾिसी रहिया आहियो अहमद हुजण ऑफिशियल यूट्यूब चैनल। जी दोस्तों, जिन बि मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न आहे कयो, महिरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा, जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुची सघे। दोस्तों, अॼु असीं वञी रहिया आहियूं पंहिंजी ज़रई ज़मीनुनि ते ऐं असीं तव्हांखे पंहिंजी ज़मीनुनि जो सैर कराईंदासीं। जी तो दोस्तों, असीं पहुची विया आहियूं पंहिंजे ज़मीनुनि ते ऐं वोणनि जी पोखाई हले पई। किथे त पोखाई थी वई आहे, किथे अञा थिए पई ऐं असांजी अल्हम्दुलिल्लाह थी वई आहे ऐं वोण निसिरी चुका आहिनि। ऐं जिथे अञा न आहिनि लॻी सघिया उते पाणी जी बिल्कुलु खोट सबबु तव्हांखे ख़बर आहे त पाणीअ जी तमामु घणी खोट थी वई आहे सिंध में। तंहिंजे करे ग़रीब हारी जेके नथा पहुची सघनि, सर जेको प्राइवेट पाणी आहे नथा एफोर्ड करे सघनि, त उन्हनि वटि अञा पोखाई न थी सघी आहे। ऐं कंहिं जेके सरंदीअ वारा आहिनि उन्हनि पंहिंजो प्राइवेट पाणी ट्यूबवेलनि ज़रिए हलाए ऐं काश्तकारी करे छॾी आहे। वणनि जी पोखाई थी वई आहे। हाणे असीं तव्हांखे वठी वञी रहिया आहियूं जिथे असीं ट्यूबवेल ज़रिए पाणी फ़सलनि खे पहुचायो आहे। तमामु घणो माली नुक़सानु थियो आहे। जेको पाणी असांखे सरकारी मिलंदो हुयो, उनजी खोट सबबु असां ट्यूबवेलनि ज़रिए प्राइवेट पाणी ज़मीनुनि खे पहुचायो आहे। ऐं उते असां तव्हांखे वञी ॾेखारींदासीं त ट्यूबवेल हलनि पिया। हीउ ट्यूबवेल हली रहियो आहे जंहिंजे ज़रिए असीं ऐं असांजे भरिसां जेके बि हारी दोस्त हुया उन्हनि हिन ट्यूबवेल ज़रिए पाणी पहुचायो आहे पंहिंजी ज़मीनुनि खे। तमामु अफ़सोस सां चवणो थो पए, ही जेके पंहिंजो पेट गुज़र मस पिया करे सघनि, वरी ही बि ख़र्चु उन लाइ वधी वियो। जेको कुदरती सरकारी पाणी मिले पियो उन्हनि ज़रिए ही पंहिंजी पोख करे रहिया हुआ, उन सरकारी पाणीअ ते हिन जो पेट गुज़र मस पियो थिए त वरी पाणीअ जी खोट सबबु हिननि खे पंहिंजो प्राइवेट पाणी हलाइणो पियो, जंहिं करे मुश्किल सां हिननि खे पंहिंजो जेको हे ख़र्चु करे रहिया आहिनि इहो हिननि खे मुश्किल सां मिलंदो। ही तव्हां ॾिसी सघो था त प्राइवेट पाणीअ ते इहे ज़मीनूं भरियूं वियूं आहिनि ऐं हे जेके वाटरनि में पाणी हले पियो इहो बि प्राइवेट ई ट्यूबवेल जो आहे। शाख तव्हांखे हली ॾेखारींदासीं त बिल्कुलु ख़ाली आहे, पाणीअ जो हिकु लप बि कोन्हे हुन में। तमामु वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾिनो आहे हारियुनि दोस्तनि, जिन हारियुनि जो गुज़ारो ई हिन ॿनीअ ॿारे ते हुयो। महांगाईअ त हुननि जो अॻु में ई घाटो भञी छॾियो हुयो, पर ही पाणीअ जी खोट सबबु हिननि खे इलाही ख़र्चु करिणो पियो आहे। जेको हिननि ख़र्चु हिन ज़मीनुनि ते कयो आहे, जेकॾहिं इहो बि हुननि खे मिली वञे त उनजी उहा ख़ुशकिस्मती हूंदी। अलाह हिन जे रोज़ीअ में, रिज़्क़ में, फ़सलनि में बरकत विझे। अलाह ई भली करे सघे थो। बाक़ी त ग़रीब जे लाइ जीअण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ही तव्हां ॾिसी सघो था त हर त हिन ॿनीअ में वही वियो आहे, पर ग़रीब माण्हू हिन पाणी अफोर्ड नथा करे सघनि, जंहिं सबबु ॿनी ईअं ई पई आहे थी। ख़ुदा सिंध ते रहम कयो, सिंध खे पाणी ॾियो। सिंध जा तमामु ग़रीब माण्हू आहिनि जिन जो गुज़ारो ई ॿनीअ ॿारे ऐं माल रिज़्क़ ते आहे। जेकॾहिं ही बि उहे न करे सघिया त पोइ हिन जो गुज़र सफ़र तमामु ॾुखियो थी वेंदो। जी दोस्तो, हीअ उहा शाख आहे जेका पाण ई बंजर बणिजी वई आहे, त उहा असांजी ज़मीनुनि खे पाणी छा पहुचाईंदी। ॾिसी सघो था शाख जो हाल, त हुन में पाणीअ जो हिकु फुड़ो बि न आहे। हीअ शाख केतिरे ई अरसे खां ईअं ख़ाली पई आहे, हिन खे पाणीअ जी ख़ुशबू बि न आहे मिली। जी दोस्तो, असां तव्हांखे ॾेखारियोसीं त पाणीअ जी केतिरी किल्लत आहे ऐं पाणीअ जी केतिरी खोट आहे। उहो त असांजे हिन ॻोठ जे हारियुनि खे ख़बर हूंदी त हिननि एॾे मुश्किल वक़्त खे कीअं कढियो आहे ऐं हुननि जेको प्राइवेट पाणी हलायो आहे उनजे ख़र्चे खे कीअं बर्दाश्त कयो आहे। ख़ुदा जे वास्ते असांजी हिन सरसब सिंध खे बंजर न बणायो, सिंध खे पाणी ॾियो।
त दोस्तों पाणी जी खोट सबबि असांजे सिंध खे केतिरो मुसीबतुनि ऐं मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पियो आहे। इहो त असांजा हारी ई सम्झी सघनि था जिन जो गुज़र सफ़र हिन ज़मीनुनि ते आहे। महांगाईअ जे करे ही अॻु में परेशान हुया, पर वधीक हिननि पाणीअ जी खोट करे वधीक हिन जी परेशानीअ में इज़ाफ़ो कयो आहे। महिरबानी कयो, सिंध ते रहम कयो, सिंध जे मज़लूम माण्हुनि ते रहम कयो, सिंध जे हारियुनि ते रहम कयो। सिंध खे पाणी ॾियो, सिंध खे बंजर न बणायो। असांजी हीअ सरसब्ज़ धरती आहे, सरसब्ज़ सिंध आहे। असांजी हिन सरसब्ज़ धरतीअ खे बंजर न बणायो। ख़ुदा जे वास्ते रहम कयो, सिंध खे पाणी ॾियो। हीअ त दोस्तो असीं तव्हांखे पाणी जी खोट ॾेखारीसीं त केतिरे क़दुरु असांजी सिंध में पाणी जी खोट आहे। उमेद थो कयां त असांजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं वधीक अहिड़ो वीडियोज़ जे लाइ असांजे ऑफिशियल चैनल अहमद उजण ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दॿाईंदा, जीअं असांजो हर नओं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरियां पहुची सघे। महिरबानी।